على عباده الذين اصطفى أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون صدق الله مولانا العظيم وقد قال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मुझा मोहतरम दोस्तों भाइर अज जो प्रोग्राम बसिलसिला दस्तार फज़ीलत तलबा किराम असांजे हिन दीनी इदारे जे ज़ेरे इंतज़ाम थी रहियो आहे जंहिंमें तव्हां सां सभु शरीक थिया आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजे हिननि नवनिहालनि जे इल्म में अमल में उमिरि में बरकत अता फरमाए ऐं असांजे हिन दीनी इदारे खे ता क़यामत आबाद फरमाए। जेका उस्तादनि महिनत कई, जेका ख़ादिमनि ख़िदमत कई, जेका ताउन करण वारा पढ़े वारा ताउन करनि था, अल्लाह तबारक व तआला इन सभिनी जे ख़िदमतुनि खे महिनतुनि खे ऐं मुआवनत खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अज़ीज़ो ये दीनी इदारा आहिनि जन दीनी इदारनि जे मरहूने महिनत तव्हां असां ताईं अल्लाह जे रसूल जो फरमान पहुचे थो। इन मुआशरे के अंदर इन माहौल के अंदर कुरान पाक खां वधीक बेहतर निज़ाम कंहिं वटि बि कोन्हे। अल्लाह जे रसूल अल्लाह तबारक व तआला जे इन ॾिनल किताब जे मुताबिक़ दुनिया जे अंदर अखलाक, इल्म, अक़ीदो ऐं अमल ऐं निज़ाम इन कुरान पाक जे मुताबिक़ राइज कयो। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी के बारे में अल्लाह रब्बुल आलमीन छा थो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। पैगम्बर पाक जी ज़िंदगी में तव्हांजे ज़िंदगी जो सोनो नमूनो मौजूद है। अज़ीज़ो उन पैगम्बर पाक जी जेका ज़िंदगी है वो नमूनो असांखे इन मदारिस मां मिले थो। इन मदरसन मज़ा असांखे पैगम्बर वारो अखलाक ऐं पैगम्बर जो किरदार ऐं पैगम्बर जी इज़्दिवाजी ज़िंदगी ऐं पैगम्बर जी इज्तिमाई ज़िंदगी ऐं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इनफिरादी ज़िंदगी ये सब असांखे तमामु शोबा आहे ज़िंदगीअ में जेके भी अल्लाह जे रसूल असांखे हिन क़ुरान पाक जे तालीम जे मुताबिक़ असांजे अॻियां नमूनो पेश कयो। इन सॼे जो नालो अल्लाह ताला इस्लाम रखियो। फरमाई वमन यब्तग़ी गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु। हाणे क़ुरान जे तालीम जे ख़िलाफ़ जेकॾहिं कंहिंजो अक़ीदो आहे, क़ुरान जे तालीम जे ख़िलाफ़ कंहिंजो अमल आहे, क़ुरान जे तालीम जे ख़िलाफ़ जेकॾहिं कंहिंजो निज़ाम आहे या क़ुरान पाक जे तालीम जे ख़िलाफ़ जेकॾहिं कंहिंजो नज़रियो ऐं फ़िक्र ऐं अख़लाक ऐं किरदार आहे त कुझु बि उन जो क़बूल कोन थींदो। आख़िरत में ख़सारे खां सवाइ कुझु बि हासिल कोन थींदो। लिहाज़ा असांखे इस्लामी तालीम के मुताबिक़ चूँकि असां मुसलमान आहियूं ऐं कलमो असां पढ़ियो आहे, कलमे जी तक़ाज़ा इहा आहे त असांखे इस्लाम जे हर हुक्म के मुताबिक़ दुनिया में ज़िंदगी बसर करणी। अल्लाह तबारक व तआला जिएं दुनिया के रोशन कयो इन किताब के ज़रिए ऐं पैगम्बर के हुक्म फरमाए इन कुरान के नुज़ूल खां बाद में ऐं नबी दुनिया वारनि खे चओ कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह। दुनिया वारनि खे चओ त हीउ अथव मुंहिंजो रस्तो, मां तव्हांखे ख़ुदा जे तरफ़ सॾियां थो। त इन क़ुरान दुनिया के रोशन कयो, दुनिया के पुरअमन माहौल मुहैया कयो ऐं दुनिया में इंसानियत उजागर थी पई। अल्लाह फरमाए थो जंहिंखे क़ुरान जी तालीम न आहे उलाइका कल अनाम, ये ईअं था दुनिया में ज़िंदगी बसर करनि जीअं जानवर दुनिया में ज़िंदगी बसर कंदो आहे। जेकॾहिं क़ुरान जी तालीम को माण्हू अबस समझे थो, क़ुरान जी तालीम के बेकार समझे थो ऐं क़ुरान पाक जी तालीम जे तरफ़ तवज्जो नथो करे पियो ऐं क़ुरान पाक जे मथां जेकॾहिं अमल नथो करे पियो त उहो इंसान ईअं आहे
उन्हनि इंसाननि जो माहौल जीअं जानवर हूंदा आहिनि, जानवर खे न हलाल जी ख़बर, न हराम जी ख़बर, न पाकाई जी ख़बर, न पलीत जी ख़बर, न पंहिंजे हक़ जी ख़बर, न पराए हक़ जी ख़बर। जानवर जानवर पंहिंजे फितरी तक़ाज़ा मुताबिक़ जंहिं ते वणेसि, जाॾे वणेसि, जीअं जाॾे उनजो मुंहुं ओॾे वञी करे चक हणंदो। इहा आहे बहीमियत, इहा आहे हैवानियत। जेको इंसानु क़ुर जे तालीम खां ॿाहिरि आहे उहो बि जिते वणंदुसि पाण खे उते इस्तेमालु कंदो, जहिड़ो वणंदुसि तहिड़ो ॻाल्हाईंदो, जेको ईंदुसि उहो खाईंदो, जीअं वणंदुसि ॿिए सां विढ़ंदो, उहो बि ईअं ई जानवरनि वांगुरु आहे। लिहाज़ा इहा तालीम आहे क़ुर जी, जंहिं असांखे अची करे इंसानियत सां नवाज़ियो। अलाह फरमायो अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। इंसान क़ुर जे लाइ, क़ुर इंसान जे लाइ आयो आहे। अलाह फरमायो असां इन्हनि इंसान खे पैदा कयोसीं, क़ुर इन्हनि खे ॾिनोसीं। अॼु दुआ कयो त अलाह ताला असांखे इन क़ुर पाक जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, उन्हनि जायुनि खे ख़ुदा आबाद फरमाए जिते क़ुर जी तालीम, अलाह जे रसूल जी तालीम हले थी। पाण फरमायूं 4 टोला क़यामत जे ॾींहुं निजात हासिल कंदा, 4 टोला नाजी थींदा। 4 टोलनि खे ख़ुदा जन्नत में उमाणींदो। हिकु आलमनि जी जमात, ॿियो तुलबा जी जमात, टियों जेके क़ुर ॿुधण वारा इहा जमात, ऐं चौथों अहले क़ुर सां जेके मुहबत करण वारा इहा जमात बि जन्नत में वेंदी। दुआ कयो त अलाह ताला असांखे क़ुर वारनि सां तालुक़, क़ुर वारनि सां मुहबत नसीब फरमाए। पाण फरमायो मन कसर सवाद क़ौमिन फहुव मिनहुम। दुनिया में जेको जंहिंसां थी बीठो उहो उन्हनि जो हूंदो। अॼु जेकॾहिं असां दुनिया में क़ुर वारनि सां हूंदासीं, अहले इल्म तबिके सां हूंदासीं, पैगम्बर जे वारिस जमात सां गॾिजी बीहंदासूं, आख़िरत में बि उन्हनि सां हूंदा। पर जेकॾहिं असां अॼु दुनिया में ज़ालिम तबिके सां बीहंदासूं, 3 दुश्मन कुवतुनि सां बीहंदासूं, जेके इस्लाम जे ख़िलाफ़ ज़िंदगी बसर करनि था, शरीयत मुतारा जे ख़िलाफ़ जेके ज़िंदगी बसर करनि था, अॼु जेकॾहिं असां उन्हनि सां पंहिंजो तालुक़ क़ाइमु कयोसीं त पोइ आख़िरत में बि असांजो हशर ख़ुदा उन्हनि सां कंदो जेके जन सॼी उमिरि दीन जी मुखालफ़त कई। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे दुश्मनाने दीन खां परे रखे ऐं असांखे अहले दीन सां तालुक़ क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी वाइज़ आलमनि कयो। हिन वक़्तु निमाज़ जो वक़्तु आहे, आज़ान थींदी, प्रोग्राम हलंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असांजे हाज़िरी खे क़बूल फरमाए ऐं हिन इदारे खे ता क़यामत आबाद फरमाए। जेके बचड़ा ज़ेरे तालीम आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे पाए तकमील ते पहुचाए, ऐं जेके फारिग थिया अल्लाह ताला इन्हनि खां दीन जो कमु वठे ऐं तमा हक़ ॿियनि ताईं वरी इन क़ुर पाक जे तालीम खे पहुचाइण जो अल्लाह ताला उन्हनि खे बि इहा तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबाअह, अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाबह। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका इल्मन नाफ़िअ व रिज़्क़न वासिअ व क़ल्बन ख़ाशिअन व शिफ़ाअन मिन कुल्लि दाअ। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमा इन्नका अंतल वहाब। मुंहिंजा रब जेके असांजा मरीज़ आहिनि, बीमार आहिनि, उनखे शिफ़ा अता फरमा। जेके तोॾे आया आहिनि उनजे क़बरनि खे रोशन फरमा। जेके असांजा परेशान हाल दोस्त आहिनि परेशानी दूर फरमा। जेके वीचारा पंहिंजे रोज़गार में, मुंहिंजा रब जेके वीचारा हालतुनि में मजबूर थिया वेठा आहिनि उन्हनि जे रोज़ी में बरकत अता फरमा, उन्हनि जे हालतुनि खे, उन्हनि जे हाल खे बहितर फरमा। मुंहिंजा रब असांजे लाइ मुक़दर जा सुहिणा फ़ैसिला फरमा। असांखे ख़बर न आहे त असां सां सुभाणे या ॿिए ॾींहं या महीने खां पोइ असां सां छा थींदो। जेके बि मुक़दर जो इल्मु तोखे आहे, असां सां भलाई जो फ़ैसिलो फरमा, असां सां चङाई जो फ़ैसिलो फरमा, असां सां ख़ैर जो फ़ैसिलो फरमा। मुंहिंजा रब असांजे लाइ शैतान ऐं नफ़्स जे हमलनि खां असांखे महफ़ूज़ रख, ज़ाहिरी ऐं बातिनी दुश्मननि खां असांखे महफ़ूज़ रख, रूहानी ऐं जिस्मानी मर्ज़नि खां असांखे महफ़ूज़ रख, दीन इस्लाम ऐं शरीयत ते साबित क़दम रख। जॾहिं बि हक़ ऐं बातिल जो मुक़ाबिलो थिए त असांखे हक़ वारनि जो साथारी बणाए। मुंहिंजा रब बेदीननि सां, जेके बातिल फ़िरक़नि सां, उन्हनि खां असांखे परे कर ऐं उन्हनि खां असांखे जुदा रख। असांखे आले हक़ सां मिलाए, दीनदारनि सां, शरीयत जे मुतहमिल जेके दोस्त, उलमा जी जमात, क़ुर ऐं सुन्नत जा जेके पाबंद, असांखे उन्हनि जी माइयत नसीब फरमा। रब्बि इग़फिर वरहम अंत ख़ैरुर राहिमीन। रब्बना वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही अजमईन।